या त नफ़्सियात जो तालुक आज़मे सां आहे या मुंहिंजो फिटिंग ग़लति आहे। मुंहिंजो आज़मो ख़राब थियो, डॉक्टर ॾे वयुमि, डॉक्टर मूंखे नफ़्सियात जा गोरियूं लिखी ॾिना, कैप्सूल लिखी ॾिना। उहो खाईंदो आहियां, मूंखे निंड ॾाढो ईंदो आहे। निंड अहिड़ो ईंदो आहे जो उथंदो आहियां मुंहिंजी अखियूं इहो अछा थी वेंदा आहिनि, माना इहे साइड में अंदरियों हिसो न, ॿाहिरियों इहो मिख वांगुरु अछा थींदा आहिनि। शायदि मुंहिंजो को फिटिंग मिटिंग ग़लति आहे, अलाए छा। भलो थियो डॉक्टर ॾे वियुमि, का शइ खाईंदो हुउमि त कटियूं ओघरायूं ईंदा, मूंखे कटियूं ओघरायूं ईंदा, सीने में सूर थींदो हो। मां डिॼी वियुमि, मां चयुमि अलाह ख़ैर करे। अड़े बिली ओए हुश पर निभागा ॾाढो मुड़ुसु थियो आहे, वेचारी खे छो थो मारे, कमज़ोरनि ते हथु छो थो खणे, इहो मुड़ुसनि जो शान आहे। हल परेजी काला कटूल, या उहो अछो आहे, तूं कारो आहे, हिन जे करे वेचारे खे मारे थो। मुंहिंजे सीने में दर्द हुयो, मां डिॼी वियुमि। मां चयो अलाए अलाह पनाह ॾे को दिलि जो आरज़ो न थी पए। डॉक्टर ॾे वियुमि, डॉक्टर भलो हो, भलो डॉक्टर मूंखे बसि ॾिसण सां ई सुञाणे वरितो। जीअं सोनारो सोन खे सुञाणींदो आहे न, ईअं डॉक्टर मूंखे ॾिसण सां सुञाणे वरितो त तोखे आज़मे जो प्रॉब्लम आहे, ॿियो को प्रॉब्लम न आहे दिलि मिल जो। ऐं हिकिड़ो सुई मूंखे हयो, पर ॾाढो महांगो सुई हो, 110 रियाल जो सुई। उहो मूंखे लॻो, बसि थोरी देरि खां पोइ अहिड़ो जो मूंखे बुख लॻी, अहिड़ो बुख लॻी, सो वञी मां ॾूंघो पावनि जो खाधुमि। इहे जेके पावा आहिनि ॿकरीअ जा, उहो ॾूंघो पावनि जा, उन में 2 नान बि खाधुमि ओड़ी महिल, माना एॾो बुख लॻो हो मूंखे। सो नान खाई, दिलि घुरियो त हाणे गर्मी बि आहे, पावनि में मसालो बि घणो आहे, त छो न मां हिकिड़ो बोतल पीआं। पर मां सम्झुमि त बोतल इहो मुंहिंजे आज़मे लाइ सही न आहे। ताज़ो ताज़ो मां इंजेक्शन हणाए आयो आहियां, सो बोतल खे मां स्किप करे छॾियुमि। दिलि त ॾाढो पियो घुरे, बोतल स्किप कयुमि, संखे चवां अॻिते आयुमि, थोरो घणो सब्जी ख़रीद कयुमि। डॉक्टर मूंखे चयो तूं सब्जियूं खा, 2-3 ॾींहं सब्जियूं खा, सो बि कारनि मिर्चनि में। मां कुकुड़ मच्छीअ जो शौक़ीन आहियां, कुकुड़ मच्छी खाईंदो आहियां, सो गोश्त बि खाईंदो आहियां, सो थोरो यूरिक एसिड बि वधियल हो। सो इन करे मां सब्जियूं वरितियुमि, मेवा इहो छा अथसि नालो, मिया वरितुमि, तुरी वरितुमि, भिंडियूं वरितुमि, उन सां गॾु ताज़ा टमाटर हुया। उहे हिते उर्दन जा टमाटर मिलंदा आहिनि सऊदी अरब में घणो, बलदी घटि मिलंदा आहिनि। बलदी जेको असां वटि टमाटर हूंदो आहे न, अहिड़ो हूंदो आहे, लज़ीज़ हूंदो आहे, ॻाढ़ो, हुन में रत बि घणो आहे। सो बलदी टमाटर वरितुमि। सावा मिर्च 2 क़िस्मनि जा मिलंदा आहिनि हिते, हिकिड़ा तेज़ आहिनि, हिकिड़ा तेज़ कोन आहिनि। सो तेज़ वरितुमि मां तेज़ मिर्च खाईंदो आहियां, छो त तेज़ मिर्च खाइण सां जेको मुंहिंजो छाती जो बलगम आहे न, उहो ओड़ी महिल निकिरी वेंदो आहे, छाती जो बलगम। सो मां खाधुमि, वठी आयुमि, रधु मेव करे खाधुमि, 2-3 ॾींहं सब्जियूं खाधुमि, मूंखे ॾाढो सुकून आयो जान में। अल्हम्दुलिल्लाह मूंखे हफ़्ते जूं दवाऊं लिखी ॾिनो आहे डॉक्टर। मुंहिंजे ख़्याल में 5 ॾींहं थी विया आहिनि ऐं मां फिट फाट लॻो पियो आहियां। पर पोइ बि डॉक्टर जे चवण मुताबिक़ इहे दवाऊं मां पूरो हफ़्तो खाईंदुसि। हिकिड़ो टिकी ॾिनो आहे आज़मे जो, उनखे चॿाड़ींदा आहिनि चींगम वांगुरु, उहो भुरी वेंदो आहे, पाणी थी पवंदो आहे, चीगम वांगुरु उहो खाईंदो आहियां। घड़ी खां पोइ बि मूंखे ॾाढो बुख लॻंदो आहे, ॾाढो बुख लॻंदो आहे मूंखे। पर उन खे खाइण खां अॻु में मां पंहिंजो जेको मानी आहे उहो रेडी कंदो आहियां, त जीअं बुख लॻे मां उहो मानी खावां। बहरहाल इहो सिचुएशन हो, इहो ॻाल्हि हुयो, मां चयो तव्हां सां शेयर कयां। मुंहिंजे ख़्याल में आज़मे जो डायरेक्ट तालुक जेको आहे उहो नफ़्सियात सां आहे, अटैच्ड थियल आहे। इन जे करे डॉक्टर मुंहिंजे आज़मे ख़राब हुजण जे बावजूदि मूंखे नफ़्सियात जा टिकियूं लिखी ॾिना। पोइ डॉक्टर इन ॻाल्हि खे कंफर्म करे कमेंट में त ॿी ॻाल्हि आहे, लेकिन जेसि ताईं मूंखे लॻे थो त आज़मे जो तालुक नफ़्सियात सां आहे।